समाज में जिते नेकी आहे उते बदी बि आहे, यानी त हर शइ जो हिते ज़िद मौजूदु आहे हिन काइनात में। असां वटि अदब में जिते ॿियनि मौज़ुअनि ते लिखियो वियो आहे उते हिकु अहिड़ो बि मौज़ू आहे जंहिं मौज़ूअ ते लिखणु पढ़णु वॾो दिलचस्पीअ जो कारण बणिजे थो ऐं मालूमात पिणु मिले थी। अल्ताफ़ मलकाणीअ जो तर्जुमो थियल ही किताबु शैतान जी आत्मकथा मूं वटि मुंहिंजे मुताले हेठि आहे, मूं वटि हथ में आहे। अल्ताफ़ मलकाणी हिकु सुठो मुतर्जुम आहे। हिन जा 50 खनि किताब तर्जुमो थियल आहिनि, बाज़ार में मौजूदु आहिनि। हिन किताब में हिन ॿिनि किताबनि मां मज़मून कढी चूंडे उन्हनि जो तर्जुमो कयो आहे। ज़फ़र नियाज़ी शैतान की आबीती हिकु किताबु आहे। यासिर जवाद जो ॿियो शैतान की तारीख़ उन जो मज़मून आहिनि। हिन में कुल जेके आहिनि से 3 चैप्टर आहिनि, 3 बाब आहिनि जिन में हिन जा मज़मून आहिनि। ऐं आख़िरी जेको बाब आहे उहा शैतान जी कहाणी ख़लील जुबरान जो लिखियलु आहे, उन जो तर्जुमो बि हिन में शामिलु आहे। ही किताबु ॾाढो सुठो मालूमाती आहे ऐं असांखे ख़बर पवे थी त नेकी ऐं बदी छा आहे। हिन किताब जे असांखे पढ़ण सां असांखे उन इंसान जे तज़ाद वारी शइ जी, इंसान जी जेका ज़िद वारी शइ आहे शैतान, उन जे बारे में मालूमात मिले थी। मां सम्झां थो त ही किताबु असांखे पढ़णु घुरिजे। रोशनी पब्लिकेशन वारनि छपियो आहे ऐं 3 बाबनि ते मुश्तमिल आहे। 150 पेज आहिनि। तमामु सस्तो ऐं सवलो किताबु आहे, पके जुल्द में आहे। ॾाढो ख़ूबसूरत किताबु आहे ऐं अल्ताफ़ मलकाणी असांजो सुठो तर्जुमेकार आहे, सुठो अदीब लेखक आहे, कहाणीकार आहे।